नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे ठुल मां ख़बर ॾींदा आहियूं। बलोचिस्तान जे मछवारे इलाइक़े में बेदर्दी सां क़त्ल थियल हज़ारा बिरादरी जे 11 मज़दूरनि जे क़त्ल ख़िलाफ़ एले तशिया जमायत जे तरफ़ां प्रेस क्लब ठुल लॻिया एहतिजाज। कोयटा में हज़ारा कबीले जे शिया फ़िरके सां तालुक़ रखंदड़ माण्हू खे बेगुनाह शहीद करण ख़िलाफ़ ठुल में शिया उलमा काउंसिल अॻवाननि मखदूम गुलाम यासीन बुरड़ो, शाहनवाज़ मंगी, सैयद महबूब अली शाह, सैयद अल्ताफ़ शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में शिया कारकुन एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब ठुल खे धरणो आयो। उन मौक़े ते शिया तंज़ीम जे अॻवाननि चयो त हज़ारा कबीले जी नस्ल कशी कई पई वञे, जंहिं ख़िलाफ़ सॼे मुल्क में शिया तंज़ीमूं सरापा एहतिजाज आहिनि, पर हुकूमत जी सिर ते जूं बि नथी सिरके। हिननि आला अदलिया खां मुतालबो कयो त हज़ारा कबीले जे शियनि जे क़त्ले आम ख़िलाफ़ पाण मुरादो नोटिस वठी कातलनि खे फाही ॾिनी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।